साईं मोहरम का न असुल ॻाल्हि इहा हुई। वधीक ॻोठ जो तूं चङो आहे, फ़ैसिलो त बाबा तुंहिंजे हथ में आहे। मुंहिंजी न्याणी जी ज़िंदगी ठही पवंदी जेकॾहिं इहो रिश्तो दादन खान सां थिए त। यार तोखे त ख़बर आहे मुंहिंजे ॻोठ वारा केॾा बेवकूफ़ आहिनि। कोशिशि कयूं था, अलाह कंदो राज़ी थी वेंदा। हल त हली कोशिशि कयूं, राज़ी था कयूं। हली आदा हली। छा ॻाल्हि आहे? कहिड़ो चे तव्हांजो सुट मुंहिंजो आहे? ओ सुट न आहे मुंहिंजो, चुप करे बि। अब ॻाल्हि ॿुधो मुंहिंजी बस्ती वारा, मीरू पंहिंजी धी जो संग दादन खान खे ॾिनो आहे। छा इहो सच आहे छोरी? परी ज़बरदस्ती रिश्तो थिए पियो, मां राज़ी न आहियां। त पोइ इनकार करे छॾ। मोहरम खान त पोइ असां छा कयूं बाबा? सुभाणे दादन खान मंगणी लाइ ईंदो ऐं कंहिंखे इतराज़ आहे, कंहिंखे तकलीफ़ आहे, तूं उहो हींअर असांखे ॿुधाए। ईअं न थिए त दादन खान अचे बीह पोइ गंद ऐं किचिरो करे बीह रहो। जंहिंखे बि को इतराज़ आहे त बाबा पंहिंजो ॿुधाए। मूंखे मुनासिब नथो लॻे त मीरू ॻोठ वारनि खे छॾे ऐं रेस सां तो मिटी करे। मुंहिंजी धीउ आहे, मुंहिंजी मर्ज़ी आहे। मीरू रुगो तुंहिंजी मर्ज़ी कान हलंदी, असां सां गॾु रहणो अथई त असांजे सलाह सवाब सां गॾु हलणो पवंदी। इहा मंगणी असां थियण कोन ॾींदासीं। छो थियण कोन दो? असांजी मर्ज़ी, असांजी छोकिरी आहे, खणी कारे चोर खे ॾियूं। तव्हां केरु थींदा आहियो? शेर जेकॾहिं तव्हांखे चोरनि सां मिटी करणी आहे त हीअ बस्ती छॾणी पवंदव। जेकॾहिं असां इनकार था कयूं न त दादन खान सीने ते बंदूक रखियो वेठो आहे। जे ॾियूं था त तव्हां था मसला पैदा कयो अथई। हाणे मूंखे तव्हां ई ॾसियो न त वञूं त काॾे वञूं असां? ख़ुदा जे वास्ते तव्हां असांजी मजबूरीअ खे सम्झण जी कोशिशि कयो। छोजो रिश्तो दादन खान घुरियो आहे असां खां। असांजी सभिनी जी भलाई इन्ही में आहे। इहो रिश्तो असां थियण ॾियूं। तव्हांखे त ख़बर आहे रेस दादन खान कीअं आहे ऐं छा आहे। न त इहो असांजे लाइ मसला पैदा कंदो ऐं मुसीबतूं पैदा कंदो। पोइ चओ रेस दादन खान खे त ही प्लाट असांखे लिखी ॾे, पोइ भली रिश्तेदारी कयो। इहा ॻाल्हि सुठी आहे ऐं अलाह कंदो इहा ॻाल्हि असांजी मञी वठंदो। मचाए 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 कूड़ जूं मंडलियूं मचाए, मचाए 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 कूड़ जूं मंडलियूं मचाए। सच खे दे सूली, सच खे दे सूली, सच खे दे सूली, सच खे दे सूली। सरकार हिन वक़्तु बालाज खान असांजे कटबा ॿार छॾी आहे। हलो हिन में आहे त असां हथु खणी वञूं। न करमन न, हथु कोन खणंदासीं, मुक़ाबिलो कंदासीं। बालाज खान जो ॼमी मुक़ाबिलो कबो। सरकार शिकस्त जो मुंहुं ॾिसणो पवंदो, पोइ छा इज़त रहंदी? जेकॾहिं असां न चढ़ियासीं न त बालाज खान खे बि चढ़णु कोन ॾिबो। सरकार बालाज खान खे हाराइण नामुमकिन आहे। ख़ैर ख़ैरातूं करण ऐं भत लाहिण सां वोट नाहिनि मिलंदा। जेके भत खाइण आया आहिनि न उहे वोट कोन ॾींदा। सरकार जिथे बालाज खान जलसा करे थो उते माण्हुनि जा हजूम गॾु थी वञनि था। उहे माण्हुनि जा हुजूम असां पोयां बि गॾु थींदा। जिते जिते बालाज खान जलसा करे वियो आहे उते उते असांखे बि जलसा करणा आहिनि। पर सरकार बस सलाह ॾियण जी का बि ज़रूरत न आहे। वञ वञी तयारी कर, सुभाणे दरिया कंधीअ ते जलसो करणो आहे। जी सरकार, समझो त प्रोग्राम ठही वियो। मेरा भाॼाईअ जो मूंखे बि ॾुख आहे, पर यार ईअं नाहे थींदो त मूं अन पोयां जीअरा पंहिंजो घर छॾे अची कब्रिस्तान वसाए। ज़िंदगी चंद ॾींहंनि जो खेल आहे। असांजी असली मंज़िल इहा आहे। पर अफ़सोस माण्हू हुन खां केॾो दूर भॼंदो पियो वञे असली मंज़िल खां। काश मेरा हर इंसान हिन मंज़िल खे सुञाणे वठे जेको हिन दुनिया में गंद थिए पियो न केरु करे ई कोन। हर इंसान हिन मंज़िल खे सुञाणे थो, पर इंसान जी अना ऐं क्रोध काॾे वञे। जेसीं ताईं इंसान हिन मिट्टी खे बिस्तर ऐं आसमान खे पंहिंजी चादर नथो सम्झे। असां त महलनि जा हिराक बणिजी चुका आहियूं। पंहिंजी ख़्वाहिशुनि खे साबित करण जे लाइ
कंहिंजो रत वहाइण में देर नथा कयूं। असां ख़वाशनि जा पुजारी बणिजी चुको आहियूं। केरु लताड़े थो, केरु लताड़जे थो, छॾियो बसि असांजो मान मथां हुजे। मेराण अॼु तुंहिंजे ॻाल्हियुनि मां महसूस थिए पियो त तूं जंगे हाराए चुको आहीं। न दरिया न, मूं हार नाहे मञी। जेकॾहिं मूं पंहिंजा कदम रोकिया आहिनि त उनजो कारण सिंधु आहे। मां नथो चाहियां त कलसूम वांगुरु हू बि मुंहिंजे सच ख़ातिर सोली चढ़ी वञे। बस दुआ कर त मां सिंधु जो हथ कंहिं मज़बूत हथनि में सौंपिया, पोइ हिन कूड़ सां जंग जोड़ींदुसि। दरिया खान, मां मेहरान आहियां, मेहरान। हिन मेहरान जे सीने ते केरु नंगो नाच करे, इहो मेहरान खान बर्दाश्त कॾहिं बि कोन कंदो। मां तव्हांखे ॾुखे वक़्त में सदाईं कमु आयो आहियां ऐं हिन वक़्त मूंखे तव्हांजे साथ जी ज़रूरत आहे। मां उमेद थो कयां तव्हां सभु जो सभु हिन इलेक्शन में मूंसां साथ ॾींदो। मुझो कमो तव्हांखे आगाह करण। सुभाणे तव्हां ई मयार जो आहे त मूं तव्हांखे अणॼाण रखियो। मेहरान जी इहा मजाल जो असांजे मथां एफआईआर दाख़िल कराई अथई। ठीकु आहे जाबिर खान, तव्हांखे इजाज़त आहे। आगाह करण लाइ तव्हांजी महिरबानी। जाबिर खान। जी सर। ईअं ई वफ़ादारी ॾेखारींदो आहीं त इलेक्शन खां पोइ तुंहिंजो प्रमोशन थींदो। महिरबानी मीर साहब, महिरबानी। वरी मथे जो सूर वधी वियो। असां सम्झोसीं त मेहरान ख़ामोश थी वेंदो। सर, मेहरान जहिड़े जुनूनी माण्हूअ खे ख़ामोश रखणु नामुमकिन आहे। वरी वञी रखूं था मेहरान जी छोरीअ मथां बंदूक, पोइ ॾिसूं त कीअं नथो ख़ामोश रहे। न ऐसा न, जेकॾहिं मेहरान ख़ामोश आहे त पंहिंजी धीउ जे करे। जेकॾहिं असां उनखे माराए छॾियोसीं त पोइ हू समूरा सबूत खणी प्रेस कॉन्फ्रेंस कंदो। सर, पर असांजे मथां त हींअर बि एफआईआर दाख़िल कराई अथसि। उनखे मुंहुं ॾेई वठंदासीं। मुजीब, हिन छोकिरनि जी ॿाहिरां ई ज़मानत कराए छॾे। सर, मां कोशिशि कयां थो। जेसि ताईं ज़मानत थिए तेसि ताईं छोकिरनि खे साइड ते थियणो पवंदो। न त डीएसपी असांखे बदनाम करण लाइ कंहिं वक़्तु बि हिते अची सघे थो। मुजीब, तूं पंहिंजे कम सां लॻवली, बाक़ी उनखे संभाले वठंदासीं। ओके सर, अचो। सुभाणे मुंहिंजो मंगणो आहे गुलाब, तयारी धाम धूम सां कजो। सरकार छोकिरीअ ते पोती विझी ऐं पंहिंजे नाले ते करे छॾियो। धाम धूम सां करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? न गुलाब न, मंगणो कबो धाम धूम सां। जीअं सजण ॾिसी ठरी पई ऐं दुश्मन जी दिलि डरी पई, ॾिसण वारनि खे ॾंदे आङुरियूं अची वञनि। हाज़ुर पोतार, हाज़ुर हाज़ुर, ईअं ई थींदो। सॼी सॼी वाट छेरनि जा छिमकार हुजनि ऐं
ऐं दौलनि जा ददका। पर सरकार ॻोठा त नाराज़ आहिनि। उन्हनि जी नाराज़गी जो मूं ते को बि असरु कोन थींदो इस्माइल। जॾहिं दौलनि जा ददका ॿुधऊं न ऐं मिठाइयूं ॾिठऊं त पाणे वात पाणी कंदनि, बुखिया अची मुंहिंजे पेरनि ते पवंदा। वरियामा कहिड़ी ख़बर आंदी अथई? साहब जंहिं छोरीअ में तव्हांजी नज़र आहे न सुभाणे उन जो मङणो अथई। छा? कुंज जो मङणो? जो मङणो थो थिए, पर कंहिंसां? रेस्तादन खान सां साहब। ऐं हाणे तव्हां कुंज खे विसारे छॾियो। न वरियामन न, मां मरी त सघां थो पर कुंज खे विसारे नथो सघां। कुंज ऐं मुंहिंजे विच में जेको आयो सो रगड़जी वेंदो। तूं सिर्फ़ु एतिरो ॿुधा मूंखे, मंगणो कॾहिं ऐं कहिड़े टाइम ते आहे? साहब सुभाणे शाम जो आहे मंगणो। पोइ वञ वञी मीरूअ खे चओ जाबिर खान सुभाणे हुन जो महिमान आहे। हेॾे ॾिसो मुॾे, मां तव्हां सभिनी खे हथ थो ॿधां, ख़ुदा जे वास्ते जेकॾहिं मुंहिंजी ख़ुशियुनि में शामिल नथा थियो त मुंहिंजी ख़ुशियूं बर्बाद ऐं तबाह बि न कयो था। न मिलाईंदो, तुंहिंजी न्याणी असांजी न्याणी आ। मीरू मां बि हिक न्याणी जो पीउ आहियां ऐं मां न चाहींदुसि त तुंहिंजी न्याणी जूं ख़ुशियूं बर्बाद थियनि। अदा तूं असां सां सुठो हली या ख़राब, असां सभु कुझु विसारे तुंहिंजी ख़ुशियुनि में शामिल थींदासीं। जेकॾहिं इहा ई ॻाल्हि आहे त पोइ हीअ पोपरी बि पोइ ते कान हटंदी। हिरल मां तुंहिंजी बि का मदद नथो करे सघां, बाक़ी तुंहिंजी ॼञ जे लाइ मां सॼो ॾींहुं पाणी पियो भरींदुसि। जेकॾहिं पीअण ऐं घोटण जो कमु असां मवाजनि में अथई त पोइ ॿुधाए छॾ, असां हाज़िर आहियूं बाबा, हाज़िर आहियूं असां। चाचा पीरो मवाली आहियूं त ख़ैर आहे, पर काज मां कंध कोन कढाईंदासीं। कुंवार खे मां ऐं परी सिंगारींदासीं। कीअं परी? हा छो न सिंगारींदियूंसीं। मेरो अदा हाणी तो ख़ुशि आहीं न, बिरादरी सॼी तोसां गॾु आहे, तूं दिलि न ला अदा, सभु असां तोसां गॾु आहियूं। ठीकु आहे मीरू, भली तुंहिंजी न्याणी जी शादी थी वञे, बाक़ी तोॾां जेको हिसाब किताब आहे न उहे पोइ कंदासीं। बाबा मां हाज़ुर आहियां, तव्हांजो मोचड़ो मुंहिंजो मुंहुं कंध बाबा कोन कढाईंदुमि। असांजे पोयां दोदा वारनि बार बार ॾिनी आहे ऐं तव्हां ख़ामोश तमाशा वांगुरु वेठा आहियो। पैसा न तोखे बि कुर्बान झलियो न आहे, जिथे बि दोदा वारा ॾिसो उते लेटाए रखोनि। असांखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त आख़िर दोदा वारा असांजे पोयां छो पिया आहिनि? मेहरान वारी कावड़ अथनि, पोइ कुर्बान में हथ छो नथा विझनि? कुर्बान में हथ विझंदा? कुर्बान ज़िले जो अॻवान आहे, ज़िले जो। अगरि कुर्बान में हथ विझनि त न शहर मां गेले कढंदासूं। त पोइ इहो कदम असां लाइ छो नथा खणो? कुर्बान तव्हांजी हिम्मत ॾिसण थो चाहे, हिम्मत त तव्हां में केतिरो दम आहे। जेकर इहा ॻाल्हि आहे त पोइ सुभाणे दोदा खे सिधियूं गोलियूं न आहियूं त नए सान न। हिन वक़्तु खून करण जी का बि ज़रूरत न आहे। जे खून कंदासीं लिकंदासीं काथे। ऐं हिन वक़्तु असांजी हुकूमत बि न आहे, मीर साहब पाण परेशान आहे। मथां वरी DSP मीर साहब सां कोन थो ठहे। अहिड़े वक़्त में जे मीर साहब जे लाइ असां मसइला पैदा कया त मीर साहब असां मां हथ कढी वेंदो। त पोइ छा थी पियो? असां को मीर साहब जे सहारे न आहियूं। मीर साहब असांजो वॾो आहे, उन जो ख़्यालु रखणो पवंदो। बाक़ी दोदा वारनि खे कुर्बान सिधो करे वठंदो। अचो अचो असां साहब वेहो। मीर साहब घणो वेही चुका, हाणे वेहण खे छॾे कुझु कमकार बि कयूं। आख़िर अवाम जे माल ते वेही
केतिरी ऐशू कंदासीं। असां साहब कुछ तमीज़ में रही ॻाल्हायो। मूंको बुरो त कोन ॻाल्हायो आहे जो तव्हांखे हरू भरू चिड़ लॻे थी। असांखे जेका पघार थी मिले न अवाम जी टैक्स मां मिले थी। इन करे अवाम जे लाइ कुछ भलो सोचो। असां छा करे रहिया आहियूं? कॾहिं इहो सोचियो आहे मीर साहब? इन करे चवां थो जेको अवाम तव्हांखे मुअज़्ज़िज़ समझी वोट ॾेई चूंडे थो, तव्हां बि उन अवाम जे लाइ मुहज़्ज़ब तरीक़े सां सोचे कुछ उन्हनि ग़रीबनि जे लाइ कयो जिन तव्हांखे चूंडियो आहे। पंहिंजे ज़मीर खे झंझोड़ियो पंहिंजे ज़मीर खे। तव्हां जेकी कुछ कयो पिया इहो सही पिया कयो। इहो सियासी लेक्चर छॾे ॾियो, तव्हां पंहिंजे कम जी ॻाल्हि कयो। मीर साहब तव्हां खिलाफ़ FIR दाख़िल थियल आहे। तव्हां खिलाफ़ मूंखे ख़बर पइजी वई आहे त अपोज़िशन वारा मूंखे बदनाम करण था चाहिनि। इन करे पहिरियां खां ई मूं पंहिंजी ज़मानत जा कागज़ ठाराए छॾिया। मीर साहब मूंखे ख़बर आहे त तव्हांजो वकील हिन वक्त बि कोर्ट जे कटड़े में बीठो हूंदो, हर वक्त कटड़े जा चक्कर काटे पियो। खैर आखिर बकर जी मां केसी ताईं ख़ैर मनाई थी। नेठ बकर खे कातीअ जे हेठां अचो। गुड बाय। इहो त वक्त ॿुधाईंदो त केरु कसाई आहे केरु बकर आहे। जाबिर खान तूं हिन वक्त हिते कीअं आयो आहीं? दादन खान तूं पंहिंजो कमु कर ऐं मूंखे पंहिंजो कमु करण दे। पंहिंजो कमु। जाबिर खान तोखे ख़बर नाहे त ही केरु आहे? सब ख़बर आहे। ही हिकु मुजरिम आहे ऐं नशो हलाईंदो आहे पंहिंजे भाउ सां गॾु। कूड़ा, बिल्कुल कूड़ा। बात बंद रख पंहिंजो बात। जाबिर खान तव्हां नाहक कंहिं इज़तदार शख्स जी ईअं तज़लील नथा करे सघो। दादन खान तूं कानून जे विच में न अच, न त नाहक रगड़ी वेंदे। पछताईंदे जाबिर खान, पछताईंदे। बस पछताया मां थो या तूं या रिको ॿियो। अलॻि थी।
शफीका न तव्हां त मीर साहब खां छॾी त कोन सघियो पोइ पंहिंजा वोट छो था ज़ाया कयो तव्हां खां खटंदो त तव्हां बि कोन पोइ हथ छो नथा खणी वञो शफीका न उन करे त असां तो वटि हली आया आहियूं शफीका न जेकॾहिं तव्हां असांजी मदद कयो त असां मीर साहब ऐं आकिल खान खे ॾींहं जा तारा ॾेखारे सघूं था नवल खान मूं ॿुधो आहे त तव्हां पाण में बि कोन था ठहो मां ऐं अलियार हा तूं ऐं अलियार शफीका न जे ईअं हुजे हा न असां तो कॾहिं कोन अचूं हा अलियार खान पर मूं इहा ख़बर ॿुधी आहे त तव्हां हिक ॿिए जा सख़्तु मुखालिफ़ थी चुका आहियो ही सियासत आहे शफीका न का दुश्मनी कान्हे असां जेकॾहिं हिक ॿिए जा दुश्मन बणिजूं था त आकिल खान खे ॾेखारण जे लाइ जीअं आकिल खान खे पक थी वञे त हिननि माण्हुनि मां मूंखे को बि ख़तरो कोन्हे ठीकु आहे नमन खान असां सभई मिलजी हिकिड़ी गेम खेॾंदासीं पर शर्त इहो आहे त केर बि कंहिंजे हक़ में हथ कोन खणंदो मां कुझु सम्झुसि कोन शफीका न इहो वक़्तु आयो न नमन खान त तव्हां सम्झी वेंदो फ़िलहाल तव्हां मीर साहब खे बेवकूफ़ बनाईंदा रहो शफीका न अॼु असांजी मीर साहिब सां मीटिंग आहे उन सां मिली करे पोइ हितां वेंदासीं तूं घबराए न असां पंहिंजी दिलि चऊं त कॾहिं बि कंहिंखे न ॾींदासीं सर पहिरियां बि मीरू जो भाउ हीरोइन जे केस में चालान थी चुको आहे जंहिंजी ज़मानत दादन खान कराई इहो सरासर कूड़ आहे सर शेर खे बि हिन ई फसायो सर मुंहिंजी हुननि सां कहिड़ी दुश्मनी जो मां हुननि खे फासाईंदसि पर दादन खान हद खां वधीक मीरू ऐं शेरारनि जी तरफ़दारी करे थो इन करे मूंखे थोरो शक थी पियो आहे किथे दादन खान जा त इन में हथ न आहिनि जाबिर खान होश में रही ॻाल्हाए दादन खान आस्ते ॻाल्हाए आस्ते हीअ मुंहिंजी ऑफिस आहे ऑफिस में मां डिसिप्लिन जो पाबंद हूंदो आहे ॾाढिया न ॻाल्हाए जाबिर जाबर सही पियो चए तव्हांजो छा मक़सदु आहे त मीरू ऐं शेर नशो हलाईंदा आहिनि सर उन्हनि खे फासायो पियो वञे सर ॿई क़बूलदार थी चुका छा हा हा दादन खान मीरू क़बूल करे चुको आहे शुक्र कर जो मीरू तो मथा नाहे बीठो जेकॾहिं तुंहिंजे मथां मीरू बीहजी वञे न त मां मीरूअ सां गॾु तोखे बि लाक में बंदि करे छॾियां जाबिर खान तो जेका मूंसां गेम खेॾी आहे न उन जे अंजाम खां तूं वाक़ुफ़ नाहीं इहा गेम शुरू तो कई आहे ऐं ख़तम मां कंदुसि मीरू ही मां छा थो ॿुधां त तो क़बूल कयो आहे त तव्हां नशो विकिणींदा आहियो जाबिर खान वॾो ज़ालिम आहे वॾो ज़ालिम हुन जी सट ज़ण मुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे रेस मुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे दादन खान जेकॾहिं जाबिर जे कार खां बचण चाहियो था त कूंच जो बात बंदि कर कूंच मुंहिंजी इज़त आहे कूंच जेकॾहिं मूंखे न मिली त बस जाबिर बस अॻिते हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हाइजां जेकॾहिं सुभाणे खां पोइ तोखे लिकण जी जाइ मिली वई न मुंहिंजो नालो मटाए छॾिजां हाणे तोखे ख़बर पवंदी त दादन खान कहिड़ी बला जो नालो आहे तव्हां जाबिर खे सुञातो किथे आहे त जाबिर कहिड़ी फिल्म आहे तव्हां ॿिन्ही जा शर्त मूंखे क़बूल आहे पर उन लाइ मुंहिंजे हक़ में तव्हां ॿिन्ही खे त खणणो पवंदो असांजी पार्टीअ में तव्हांखे ऐलान करणो पवंदो ऐलान बि कंदासीं मीर साहब हिन खां पहिरियों असांखे दाइमली यकीन ॾियाराए छो
मुंहिंजी ज़ुबान मथां तव्हांखे एतबार न आहे? ॻाल्हि एतबार जी न आहे मीर साहब, ॻाल्हि आहे पावर जी, ऐं पावर तव्हांजे हथ में न आहे, पावर दाइम अली खान जे हथ में आहे। सुभाणे जेकॾहिं हू असांजा शर्त क़बूल न करे ऐं इनकार करे त पोइ तव्हां छा कंदो? तव्हां छा था सम्झो त सर दाइम अली मुंहिंजी एतिरी बि नथो ॿुधे? मीर साहब ही सियासत आहे, हिते माण्हू पंहिंजे मतिलब ख़ातिर ईमान बि विकिणी छॾींदा आहिनि। मीर साहब इन करे असां चऊं था त असांखे हर शइ लिखत में घुरिजे ऐं असांजा शर्त क़बूल कया वञनि, छो त हुकूमत में अचण खां पोइ तव्हां कंध फेराए पोइ हिते न आहे ॾिसंदा। ठीकु आहे, मां सर दाइम अलीअ सां ॻाल्हायां थो, 2 ॾींहंनि में सर दाइम अलीअ जो तव्हां वटि जवाबु पहुची वेंदो। न मीर साहब, सिर्फ़ु जवाबु न, असांजी दाइम अलीअ सां मीटिंग रखाए, जेके बि ॻाल्हियूं हूंदियूं उनजे साम्हूं रखंदासीं। ठीकु आहे, मूंखे क़बूल आहे, तव्हां वेहो। ॾे ख़बर तारो तोता नज़र कोन थो अचे। जेकॾहिं तोता है तो जया तव्हांजे अचण जी ज़रूरत थिए आहे त तूं छा थो सम्झी त असां तोता खां टिजूं था? तो जहिड़ा हिते आया विया डर हितां। अरे बात बंद कर, ॾिसो छा था। जरी बस करे, सियाणी थी, अल्लाह भली कंदो, सब्र कर, कुछ तुझो भी जल्द मोटी इंदो। जेल वियो को जंग ते थोड़ी विया जो रोई वेठी। परी मां रुआई न करे थी, सूबेदार वॾो ज़ालिम मुझे पोयां पइजी वियो ऐं हाणे हुनखां जान छॾाइण वॾो मुश्किल आहे। हाणे तू दादन जी इज्जत आई, सूबेदार के दादन पाणे ही मुंह ॾींदो। पर सदफ मां त दादन सां भी शादी नथी करण चाहियां। महलन में राज कंदी छोरी, एतिरे महलन में वेहण जो शौक़ थी न, पर तू वञी कर दादन सां शादी, मूंखे नाहे करणी। तोखे सूबेदार भी नथो वणे, दादन भी तोखे पसंद न आहे, त पोइ आखिर तू शादी कैसां कंदी है? छा ॻाल्हि आहे सरकार, परेशान पिया नज़र अचो? सूबेदार जाबिर जो मथो ख़राब थियो आहे, उनजो इलाज पियो ॻोल्हियां और चवां थो त अहिड़ो कमु कयां जो इहो जाबिर वरी हिते नज़र ई न अचे। सरकार त पोइ बुखी अवाम पुठियां बचे छॾियोसि। सरकार पोइ अहिड़ो कमु कयो जो ॻोठाणा जाबिर खान जे पोयों लॻी पवने। सलाह सुठी आहे इस्माइल, पर उहो कहिड़ो कमु कजे जो इहे ॻोठ वारा होश मां निकिरी वञनि। जॾहिं ॻोठ वारा होश मां निकिता न, पोइ न जाबिर जो होश ठिकाणे ईंदो। सरकार जेतिरो थी सघे इहो कमु जल्दी कयो, न त जाबिर खान विच में पइजी वेंदो। इहो ई सोचां पियो। ॿुधो, वञो वञी इहो कमु अॼु ई अॼु करे अचो। असांखे ॾिसी तव्हांजा होश छो विञाइजी आहे? वॾो विढ़ण जो शौक़ु आहे न तव्हांखे? अचो अचो विढ़ो, अचो। दूर बस कर।
मेहमान जी इज्जत कर सिखो जेकर मासले जगवाने हैं ये भी चैन पजन जो चलो समझो बोलते हाणे वक्त अची वियो संभालो संभालो पंहिंजो पाण खे जेकॾहिं नथा संभाले सघो न त पोइ लड़े वञो मुल्क छॾे वञो छो त असीं जाॻिया आहियूं तहीं चोर असीं भाॻिया आहियूं भाॻिया वेलो आयम ओम दा तोता जोधा ऐं भाग गया यार इन्हनि खे ख़बर ई नाहे त ही देश अधने गूगन बोलण जो पूरे पुठा तोड़ी वजन सच के पुठी जन इहा ॻाल्हि इन्हनि खे केरु सम्झाए सर मुझे गोली हलाइण वारो कुर्बान है ऐं मुंहिंजी घरवारी खे क़त्ल करण वारो कुर्बान है इन सॼे कम जे पुठियां मीर साहब जो हथ आहे मीर साहब जी असां कहिड़ी दुश्मनी आहे मुंहिंजो सच तव्हां भुलियल आहियो मेहराण तव्हांजो ई सच तव्हांजो ई दुश्मन बणिजी वेंदो इन सच जे सहारे तव्हां कंहिंजो कुझु बि बिगाड़े नथा सघो मां मञा थो त कूड़ जी बाज़ार गरम आहे पर सर को तो हुजे न जेको उन खिलाफ़ ॻाल्हाए मेहराण तो उन्हनि माण्हुनि सां जंग जोटी आहे जेके हितां जा वॾा मांगर मछा आहिनि ऐं उन्हनि खे शिकस्त ॾियणु तुंहिंजे वस खां ॻाल्हि गरी आहे इन करे मां तोखे सलाह ॾींदुसि त मीर साहब खां पासीरो थी वञ तव्हां पंहिंजी रोज़ी जी कयो तव्हांजो कहिड़ो जो वतो था नांगनि जे ॿिरनि में हथ विझंदा सर आम माण्हू ॻाल्हि करे तो उहा ठहे थी मूंखे अफ़सोस आहे सर त तव्हां जहिड़ा माण्हू सच खे पुठी ॾे ऐं कूड़ ते ताड़ियूं वॼाइनि त उनखे छा चइजे सर तव्हां ई त चयो त ग़रीबनि जो आवाज़ उथारिबो ऐं ग़रीबनि जे आवाज़ खे असेंबली ताईं पहुचाइबो मूंखे अफ़सोस थो चवणो पवे तव्हां ग़रीब जो रत चूसे पंहिंजी दुकानदारी पोइ जमाई आहे रेस असां सां ज़ुल्म थी वियो आहे कहर थी वियो आहे असां सां रेस असांजी ॻोठ जी इज़त खजी वई आहे हाणे त असां मुंहुं ॾेखारण जे बि लाइक़ न आहियूं रहिया तव्हांजी नज़र में इहो कमु कंहिं कयो केरु थी सघे थो तुंहिंजो इहो इशारो कंहिंजे तरफ़ आहे रेस्तादन खान तव्हां थी सघो था बस
बस वराम बात बंद रख। तूं जमू जी इज्जत आहे, मां पंहिंजी इज्जत के बदनाम कंदुसि। जो दिमाग त ख़राब नाहे थियो। नाराज न थियो रेस, यो कम सूबेदार जाबिर खान जो आहे। हा रेस, इहो कम न निभागे जो ही हूंदो। तव्हां मां 2-3 ॼणा वञी जाबिर जे ख़िलाफ़ एफआईआर दाख़िल कराए। सवाल ही पैदा नथो थिए जो असांजे चवण ते जाबिर खान जे खिलाफ़ एफआईआर दाख़िल कनि। पहिरियां इहा कोशिश कयो त जाबिर जे ख़िलाफ़ केस दाख़िल थी, पर जेकॾहिं नथो थिए त पोइ तव्हांखे रोडनि ते अचणो पवंदो। पंहिंजी इज़त ख़ातिर विढ़ी विढ़ी मरणो पवंदो। बेग़ैरती वारी ज़िंदगी खां इज़त जो मौत भलो अथव। मारम कान, इहो सॼो कमु तोखे करिणो आहे, छो त तूं हिन पाड़े जो चङो आहीं ऐं तो ते ई इहो फर्ज़ थिए थो। हाणे विढ़ंदासीं ऐं मरंदासीं बि हर हालत में असां पंहिंजी इज़त वापसि वठंदासीं। किथे बि हुजे, कहिड़ी जॻह ते बि हुजे, कढी ईंदासीं ॿाहिरि। दुदा असांजी इज़त जो सुवाल आहे। ॻोठ वारनि जो चवणु आहे त इहो कमु जाबिर खान कयो आहे। ॻोठाणा थाणे ते बि विया दुदा, सूबेदार ख़िलाफ़ केस दाख़िल ई कोन कयूं। पोइ जेका तुंहिंजी सलाह बख़्शल चई त हलूं थाणे ते। थाणे ते ई हलबो दुदा। जेकर सूबेदार ख़िलाफ़ केस दाख़िल न कयूं न त पोइ रस्ता रोड ब्लॉक कंदासीं। हीअं इंसाफ़ कॾहिं कोन मिलंदो जेसीं ताईं तव्हां हुकूक न कंदासीं दोदा। हलो पहिरियां ॾिसो थाणे ते छा पियो थिए। सूबेदार जाबिर खिलाफ़ असांजी एफआईआर दाख़िल करण। कन कौन से एफआईआर लिखे थे जाबिर जे खिलाफ़? लिख। असां या नाजायज़ी बर्दाश्त कोन कंदासीं। तव्हांखे सूबेदार जाबिर खान खिलाफ़ एफआईआर दाख़िल करणी पवंदी, हर हालत में कंदे। हल हाणे हल। छो हल? छा जे लाइ हल? एफआईआर खां सवाइ कोन वेंदासीं। कॾहिं बि कोन ईंदासीं। हा न त छा कंदो तव्हां? छा कंदो तव्हां? हलो हलो निकिरो ॿाहिरि हितां। अरे हर जॻह हलो निकिरो ॿाहिरि, तो विझाओ न धूड़ मथ में। हथ रोक जाबिर खान, हथ रोक। हाणे हिननि खे अकेलो न सम्झ। दोदा तुंहिंजो असांजे मसइले में कुझु न वञे, सम्झई? ऐं तूं हिन मसइले खां पासीरो रह। जॾहिं तुंहिंजो मसइलो हुजे तॾहिं विच में अचिजांइ। ही असांजो ई मसइलो आहे जाबिर खान। जिथे जिथे नाइंसाफ़ी थींदी न उते असां पहुची वेंदासीं। छा तो सॼे मुल्क सुधारण जो ठीको कयो आहे? हा हा हा, हिन मुल्क सुधारण जो असां ठीको खयो आहे। सुधरी वञो, सुधरी वञो। जेकॾहिं नथा सुधरी सघो न त पोइ लड़े वञो, मुल्क छॾे वञो। छो त असीं जाॻिया आहियूं। तव्हीं चोर, असीं जाॻिया आहियूं। जाबिर खान, हाणे फ़ैसिलो मीडिया जे अॻियां थींदो। शहर बंदि थींदा, रोड रस्ता बंदि थींदा। पोइ ॾिसूं त तुंहिंजे ख़िलाफ़ एफआईआर कीअं नथी कटिजे। अचो मूंसां। हाणे छा थींदो? जाबिर खान का अक जी माखी नाहे जेको अचे लाहे वञे। हिननि में एतिरो दम ई नाहे जो जाबिर खान खिलाफ़ को एक्शन खणी सघनि। साहब ॾुखिया अमल अथई, वधीक अव्हांजी मर्ज़ी। साहब एफआईआर न त पोइ एनसी कटराइण ॾे। बस तुंहिंजी मर्ज़ी छा आहे? मां पंहिंजे खिलाफ़ पाण केस दाख़िल करायां? दिमाग़ ख़राब थियो अथई, सम्झई? सर जॾहिं डीएसपी खे ख़बर पवंदी पोइ जो सोचे वठंदासीं। फिलहाल बस एतिरो कयो, जीअं ई इहे कॉलोनीअ मां निकिरनि लठुनि जा वचकारा लाहे ॾियो। इहो मसइले जो हल नाहे जो असीं सभु हली रोड ब्लॉक कयूं। अॼुकल्ह इंसाफ़ घुरण सां नाहे मिलंदो, छिनी वठणो पवंदो, छिनी। जेकॾहिं तव्हां ईअं ई ख़ामोश रहियो त पंहिंजी छोकिरीअ खे कॾहिं बि वापसि कोन मोटाए सघंदो। जेकॾहिं तव्हां पंहिंजी इज़त खे वापसि आणणु चाहियो था त पोइ तव्हांखे
हिक थियणो पवंदो हिक। बाबा असां कमज़ोर माण्हू छा था करे सघूं? दुनिया जी सभ खां वॾी ताक़त ॿधी ऐं एकता में आहे। अगर तव्हां ई असां हिकु आवाज़ थी पऊं त इहो सूबेदार जाबिर असांखे कुझु बि न करे सघंदो। असीं त चङनि भलनि जा पटका दूर करे था सघूं, पर उन लाइ असां ई तव्हां सभिनी खे गॾिजी हिकु आवाज़ थियणो पवंदो, मिड़ी मुठ थियणो पवंदो। मुंहिंजा भाई भेणियो ई ॿधी आहे इताद जो ऐं ताक़त जो। अगर ईअं असां ईअं बीठा रहियासीं त असां लताड़जी वेंदासीं ज़ालिम जाबिर सूबेदार जे ख़िलाफ़। तव्हांखे कुझु न कुझु करणो पवंदो। अगर ईअं ई तव्हां बीठा रहियो त कुझु बि कोन थींदो। हिम्मत कयो, असां कंहिंखां बि कमज़ोर न आहियूं। मतलब जो मंडिल बंद कयो, सच सूली चाढ़ण बंद कयो, इन भूल जभा गया जाग्या पूरी दुनिया सजाण बंद कयो। मुझीब का नहीं ख़बर? सर अञा ताईं त माहौल पुरसकून लॻो पियो आहे। बाक़ी अॻिते जी ख़बर न आहे त छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। मुखालफ़नि जी छा पोज़ीशन आहे? सर मुखालफ़त ज़ोर आहिनि, कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे। जेकॾहिं तव्हां शफ़ी ख़ान खे हथु खणाइण में नाकामयाब वियो त पोइ असांजी शिकस्त न मुजीब न। मीर साहब कॾहिं बि शिकस्त क़बूल न कंदो। खटणो हर हाल में आहे। जे अगरि धांधलियूं करणियूं पयूं त बि कंदासीं। मतलब जो मंडिल बंद कयो, सच सूली चाढ़ण बंद कयो, इन भूल जभा गया जाग्या पूरी दुनिया सजाण बंद कयो। बार लाट ही सच जी निकता है, हाणे बाट वधाइण बंद कयो, हर घर मां सच जो सिज उभरो, कूड़ो ॾीओ ॿारिण बंद कयो। वधाए 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 दिलनि में नफ़रतूं वधाए। दुश्मन आहिनि, उन्हनि खे कंट्रोल करणु मुंहिंजे वस में न आहे। सर कोशिश कर कमाल, कोशिश कर। मीडिया जे अचण खां पहिरियां हिन जलसे खे धरम भरम करे छॾ। असांखां सर ॻाल्हि करी आहे ऐं तव्हां पाण अचो। सर ठीकु आहे, मां पाण अचां थो। तेसी ताणी हिन जलसे खे शहर वञण न ॾिजो, सम्झे? शहर वञण न ॾिजो। ए ख़बर गुलाब, चिणक बरी या न? मुख्तार तव्हां चिणक जी ॻाल्हि था कयो? हुते मच भरी चुका आहिनि, मच। भली भरनि मच, अली मलाखड़ा मचनि। जेसी ताईं हिन जाबिर जी मंठीअ ते लत ॾेई वर्दी नथो लहरायां न, तेसी ताईं मलाखड़ा मचंदा रहनि। गुलाब, हिन ॻाल्हि ते गौर हुजई। जीअं सम्झी बाहि थधी थी आहे न, वरी मथो पेट्रोल हारीस त जीअं इहा बाहि भड़का कंदी रहे। मतलब जो मंडिल बंद कयो, सच सूली चाढ़ण बंद कयो, इन भूल जभा गया जाग्या पूरी दुनिया सजाण बंद कयो।
त छा थिए? 2 मिंट हिननि खे डर जो त मां साहब सां ॻाल्हाए थो ॾिसां। सर जल्दी कयो, हिननि मथे जो सूर सफ़ा वधा छॾियो आहे। सर हाणे हिननि ते कंट्रोल करणु मुश्किल आहे। सर असांखे त वेझो अचण ई कोन था ॾियनि, ॻाल्हियूं वरी छा जूं थींदियूं? सर मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे त तव्हां पाण अचो, थी सघे थो तव्हांजी ॻाल्हियुनि में हू मुतमिन थी वञनि। सर मूं ख़िलाफ़ उथी बीठा आहिनि त जाबिर खे हटायो वञे। ओके सर, ठीकु सर, ठीकु आहे सर, मां कोशिशि करे थो ॾिसां। कमाल जी सर। हिननि खे थोरी डर ॾे, पोइ लॻे थो त लाठी चार्ज ई करणी पवंदी। जेको हुकुम सर। सर ॻोठाणनि रस्तो ब्लॉक करे रखियो आहे, इहो बि असां लाइ मथे जो सूर वधियो। पर मुजीब असांजी हुकूमत ई नाहे त पोइ असांजो मथे जो सूर कीअं वधियो? इहो निगरान हुकूमत जे मथे जो सूर आहे। हाँ सर, कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे, ईअं ई आहे। पर इहे बिगड़िया छा था आहिनि? सर जाबिर खान जे ख़िलाफ़ ॿुधण में आयो आहे त ॻोठाणनि जी छोकिरी अगवा थी वई आहे ऐं उहो इल्ज़ाम उन्हनि जाबिर जे मथां आयो आहे। ओ इहो मथे जो सूर डीएसपी असद अब्बास जे लाइ वधंदो। मतलब जूं मंडिल बंद कयो, सच सूली चाढ़ण बंद कयो, इन मुई जभाग्या जाग्या पूरी दुनिया सजाइण बंद कयो। हिक ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾियो, जेकॾहिं हिननि खे 10 मिंटनि में न उथारियव त तव्हांजो फेर न आहे, तव्हांजो सम्झव? मथां खां दॿ आहे, जीअं थी सघेव तीअं कयो, लाठी चार्ज कयो या टीयर केस कयो, पर हे मूंखे हाणे 10 मिंटनि जे अंदर रोड खाली खपे। कमाल कम ते चालू थी।